बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम अवाम जे आवाज़ सां गॾु मां आहियां अव्हां जो मेज़बान सरदार अली लाखो। नाज़रीन, अॼु ॻाल्हि कंदासीं प्रोग्राम में बोर्ड जी सूरत हाल ऐं बरसाति सबबु जेकियूं तबाहकारियूं थियूं आहिनि उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त गुज़िरियल कुझु हफ़्तनि खां असां बोर्ड ते ॻाल्हाईंदा आया आहियूं ऐं बरसाति जेकी हाणे पई आहे, ॾहों स्पेल बरसाति जो पियो आहे, उन सबबु अवाम जेको आहे ॿिटे अज़ाब में मुब्तला थी वियो आहे। नाज़रीन, असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पंजाब में बोर्ड हिकु वॾी तबाही मचाए छॾी आहे। हिन वक़्तु पंजाब जा माण्हू ऐं पंजाब में कई ॻोठ पाणीअ हेठां आहिनि, उतां ज़मीनी राब्ता कटिजी विया आहिनि, जंहिं सबबु माण्हुनि ताणी इमदादी सरगर्मियूं बि मुतासिर थी रहियूं आहिनि। ऐं पंजाब जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त हिन वक़्तु बि पंजाब में भारती जेको आबी जारियत जारी आहे, जंहिं सबबु पाणी अञा बि छोड़ कयो पियो वञे ऐं भारत जे तरफ़ां अचे पियो। हिन वक़्तु जेकॾहिं ॻाल्हि कजे पंजनत जी त पंजनत में 6,60,000 क्यूसिक पाणी जेको आहे उनजो वाधारो थियो आहे ऐं उन में जेको आहे पाणी मुसलसल वधी रहियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु पंजाब में जेको बोर्ड जे करे उते रेस्क्यू ऑपरेशन आहिनि उन्हनि में जेका सो तकलीफ़ थी रही आहे। गुज़िरियल राति तव्हां ॾिठो हूंदो त रेस्क्यू कंदे हिकिड़ी ॿेड़ी कल्टी थी वई, जंहिं सबबु अवाम खे माण्हुनि खे वॾो हिकु नुक़सानु पहुतो। ऐं नाज़रीन, बरसाति जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे, सिंध जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त सिंध में बि हिकु वॾो ख़तरो आहे। हिकिड़ो त पाणीअ जो, उन खां पोइ बरसाति गुज़िरियल 4 ॾींहंनि खां पोइ बरसाति हलंदड़ आहे। हिन वक़्त ताणी बि बरसाति जेको आहे सो किथे किथे हल्की त किथे तेज़ पवंदड़ आहे। जेकॾहिं असां कराची जी ॻाल्हि कयूं त कराची में बरसाति हिकु जेको चइजे त अर्बन फ्लडिंग वारी सूरत हाल पैदा करे छॾी आहे, शहरी ॿोॾि वारी सूरत हाल पैदा करे छॾी आहे। असां गुड्डू बैराज जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त गुड्डू बैराज में हिन महिल पाणी वहकिरा 5,20,000 आहिनि ऐं सखर बैराज जी ॻाल्हि कजे त 4,40,000 क्यूसिक उते पाणी रिकॉर्ड कयो वियो आहे ऐं कोटड़ी में 2,57,000 पाणी क्यूसिक रिकॉर्ड कयो आहे। इहा सॼी सूरत हाल ते असां पाण ॻाल्हाईंदासीं ऐं असां सां गॾु लाइन ते आहे भाऊ मुला बख़्श चांडियो। भाऊ मुला बख़्श चांडियो, जीअं त नाज़रीन तव्हांखे ख़बर आहे त 2 दफ़ा वफ़ाक़ी वज़ीर रही चुको आहे, 2 दफ़ा सूबाई वज़ीर रही चुको आहे, 2 दफ़ा सेनेटर बि रही चुको आहे। उन खां असां हिन मामले ते तफ़सील मालूम कंदासीं। भाऊ मुला बख़्श चांडियो, असांखे ॿुधाइजो त हिन वक़्तु जेका पाणीअ जा वहकिरा ज़ोर शोर सां सिंध तरफ़ अची रहिया आहिनि, हिन वक़्तु पार्टी ऐं जेकी सिंध गवर्नमेंट आहे कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि मुंहुं ॾियण जे लाइ? अव्हांजी महिरबानी, अव्हां अहिड़े अहम मसइले ते मूंखे यादि कयो आहे ऐं अव्हां वॾे प्यार सां ज़िक्र कयो आहे। इहा मुसीबत जी घड़ी सैलाब जी सूरत में सिंध में हमेशह ईंदी रहंदी आहे, पर हिन दफ़े आउं ॾिसां पियो त सिंध में वधीक बहितर इंतज़ाम कया विया आहिनि, छाकाणि त पंजाब में ऐं पख्तूनख्वा में बेपनाह नुक़सानु कयो आहे सैलाब। उनजे भेट में पाणी जो वहिकिरो बि घटियो हूंदो, पर इंतिज़ामात बि बहितर आहिनि। उनजी निगरानी, उनजो बाक़ी इंतिज़ाम जेके थियनि था, उन्हनि जी सॼी गवर्नमेंट जा वज़ीर MPA लॻा पिया आहिनि बंदनि ते। मूं ॿिनि दोस्तनि सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई, हू पंहिंजे ॻोठनि में हल्कनि में बंदनि ते वेठा हुआ ऐं इहा वरी सुठी ॻाल्हि आहे। हुनमें जेकी दिलचस्पी हुकूमत जे माण्हुनि वरिती आहे ऐं हिन में चीफ मिनिस्टर जे किरदार खे या बिलावल साहिब जे नज़रदारी जे किरदार खे बि फ़रामोश नथो करे सघिजे। उन्हनि सुठी हिमत कई आहे, सुठी कई आहे ऐं बहितर सूरत हाल आहे। सैलाब जे लिहाज़ सां न, इंतिज़ाम जे लिहाज़ सां जेतिरो इंतिज़ाम आहे उहो बहितर थियो आहे। सैलाब जे ज़ोर जे करे बि नुक़सानु घटि थियो आहे। बाक़ी जेका पाण ॿुधूं था, ज़मीन ॿुधी आहे, इलाइक़ो ॿुधो आहे, उहो कचो आहे, कचो सदाईं ॿुॾंदो आहे। थोरो पाणी पींदो आहे त कचो ॿुॾी वेंदो आहे। हीअ त बेपनाह पाणी पियो अचे, पख्तूनख्वा जो ॿेड़ो ताज़ो पियो अचे। पंजाब जी सूरत हाल ख़राबु आहे, लाहौर जी, मुल्तान जी हालत में ॾिसो, सॼो पंजाब आहे। पर उन में सुठी ॻाल्हि हीअ आहे त सैलाब जो मामिलो बि आहे, पर असां अवाम जी जेका अदब दिलचस्पी आहे सैलाब जे नुक़सान खां बचण जी, उहा तमामु हैरत जोगी आहे। असां उन महिल कंट्रोल कोन कयो। पंजाब में त दरिया जे विच में सैलाबी पाणी जे रस्तनि ते आबादियूं ठही वियूं आहिनि, कॉलोनियूं ठही वियूं आहिनि, बंगला ठही विया आहिनि, सिंध में बि थिया आहिनि। पोइ सैलाब सिंध में त दरिया में जेके पेट में हुआ उहो हुकूमत हटाया, सिंध हुकूमत
लेकिन अञा बि इलाही जॻहियुनि ते आबादियूं आहिनि जेके पाणी जे वहकरनि खे रुकावट थियूं पैदा थियनि ऐं नुक़सानु उन करे वधीक थियो आहे। जी भाऊ, तव्हां पंहिंजे कैरियर में थोरे सियासी कैरियर में बोडूं त ॾिठियूं हूंदियूं जेकियूं पास में बि आयूं आहिनि, पर हिन मामले खे तव्हां कीअं था ॾिसो त छा जे करे दरिया में इंक्रोचमेंट कई वई आहे, दरिया में कुदरती लंघ बंदि कया विया आहिनि, त इन हवाले सां तव्हां कीअं था ॾिसो त नुक़सानु थी थो सघे या पाणी पंहिंजो गुज़र आउं करे? सम्झां थो हिन दफ़े सैलाब जो ज़ोर वॾो आहे, सैलाब जे मुतलिक़ तुर्कनि जा वॾी आहे, सैलाब जे लिहाज़ इंतज़ाम वॾा आहिनि, पर असुल इहा आहे त पंजाब जे हिंदुस्तान बि घटि कोन कई आहे। हिंदुस्तान जंहिं तरीक़े सां पाणी जी दहशतगर्दी आहे, पाणीअ ज़रिए बि दहशतगर्दी कई आहे, जेको हिंदुस्तान मां पाणी छॾियो आहे उन बेपनाह नुक़सानु पहुचायो आहे ऐं उन पाणी जे राह में रस्तनि जी रुकावटूं जेके वॾनि माण्हुनि नाले वारनि माण्हुनि वधियूं आहिनि उन्हनि तबाही कई आहे, उन नोटिस वठणु खपे। मुंहिंजे ख़्याल में बहितर सूरत इहा आहे त सैलाब खे त कोन रोके सघिया आहियूं, पर सैलाब जे दर्दनाकियुनि खे रोकियूं त वॾी ॻाल्हि आहे। सैलाब जे मुतासिरनि खे जे ॾुखनि में शरीक थियूं, तलाफ़ी करियूं हुनजे नुक़सान जी जेतिरो थी सघे। जी भाऊ, जेकॾहिं तव्हां ॾिसो त पंजाब में एॾी वॾी तबाहकारी आई आहे ऐं पंजाब में जेको पाणी आयो आहे या उते बि ॿुधायो वञे पियो इहो त उते बि वॾी हिकिड़ी इंक्रोचमेंट आहे, त तव्हां इनखे कीअं था ॾिसो त इहा गफ़लत गवर्नमेंट जी आहे उते एॾी तबाहकारियुनि में या वरी इहो इन में सॼो मामिलो पाणी जो आहे? ॾिसो, बिल्कुलु हुकूमत खे वरी कोन थो करियां, हुकूमत जी ज़िमेदारी बि आहे त पहिरें हुकूमत जो ॿुधो त सैलाब अचे थो या हिंदुस्तान जे पाणी छॾींदा त एहतियाती तदबीरूं करणु खपंदियूं, नामुकमिल थियूं आहिनि, पर अवाम जी ज़िमेदारी खे वधीक थो सम्झां। उन्हनि जेके कानूनूं ठाहियूं आहिनि, जेके आबादियूं क़ाइमु कयूं आहिनि पाणी जे रस्ते में, घरनि जे रस्तनि में, उहा इंतहाई ख़तरनाक ॻाल्हि आहे, इहा कंहिं बि मुल्क में बर्दाश्त जोगी न आहे। पर असां वटि छाकाणि त बासर माण्हुनि जूं आबादियूं आहिनि, बासर माण्हुनि जूं कानूनियूं आहिनि, हिते मुल्क में पाकिस्तान में रियासत खां वधीक फ़र्द मज़बूत आहिनि, उन फ़र्दनि खे रियासत पुॼी कोन थी सघे, जीअं वणे थो तीअं कनि था, नतीजे में ई नुक़सानु थियनि था। जी जी भाऊ, ॿियो मूंखे इहो ॿुधाइजो त बिलावल साहब कल्ह चई रहियो त फ़ाइदेमंद डेमनि जे हामी आहियूं ऐं तकरारी डेमनि जे असां ख़िलाफ़ आहियूं, ऐं तव्हां गुज़िरियल कुझु ॾींहं पोइते वञूं त तव्हां ॾिठो हूंदो त KPK जो वॾो वज़ीर बि इहो चई रहियो हो त कालाबाग डेम ठाहिणु घुरिजे, उन में नून लीग जे वज़ीरनि बि हिमायत कई, उनजी इन मामले खे अव्हां कीअं था ॾिसो? इंतहाई ख़तरनाक आहे। कालाबाग खे कंहिं सूरत में सिंध जो माण्हू बर्दाश्त कोन कंदो। असीं कालाबाग डेम खे सिंध जे ख़िलाफ़ साज़िश सम्झूं था, सिंध जे ज़मीन जे ख़िलाफ़ साज़िश सम्झूं था, सिंध जे माण्हुनि जे ख़िलाफ़ साज़िश सम्झूं था। त बिलावल साहब कंहिं सूरत में कालाबाग डेम जी हिमायत न आहे कई ऐं न कंदो। बिलावल साहब जी वारदात पाण बज़ाते ख़ुदि हली सकर पंजाब जे सिंध सरहद ते धरनो हुयो कालाबाग जे ख़िलाफ़। ईअं न आहे, जेका ॻाल्हि बिलावल साहब कई आहे उहा कंहिं ॿिए नमूने जी आहे त फ़ाइदेमंद डेम, फ़ाइदेमंद डेम न थिए पियो। इलाही डेमनि ते राज़ी आहिनि सभु हुयूं त उन्हनि ते महजा डेम उन राज़ी आहिनि त उहे थियणु खपनि। पाणी जे ज़ख़ीरे जा त पाण दुश्मन न आहियूं, पाण पाकिस्तान जे माण्हुनि जी भलाई में जेके शयूं हूंदियूं, कालाबाग असीं पाकिस्तान जे ख़िलाफ़ सम्झूं था, उन करे असीं जे ख़िलाफ़। पर माज़ी में थियो आहे, अभी चओ था नून लीग जी बि ॻाल्हि करियो था ऐं हाणे PTI जी चीफ मिनिस्टर, इहा ॻाल्हि सची आहे। माज़ी में नून लीग जी हुकूमत को सुठा फ़ैसिला कोन्हनि कया डेम जे हवाले सां। खल कैनाल खे भुटे साहब जे ज़माने में हो त भई इहो सैलाबी कैनाल हूंदो, पहले त 12 महीना आयो। शहबाज शरीफ़ जा फ़ैसिला डेमनि जे हवाले सां सुदोस्त फ़ैसिला न आहिनि ऐं कॾहिं बि जो हामी कोन हूंदो आहियां। हमेशह तरकीब कंदो आहियां त नून लीग जी हुकूमत पाकिस्तान जो चहिरो कोन ॾेखारींदी आहे, नून लीग जी हुकूमत इलाक़ाई चहिरो ॾेखारींदी आहे। सही सही भाऊ, लास्ट क्वेश्चन आहे, तव्हां हिन सॼो जेको सूरत हाल हिन महिल हली रही आहे या कुदरती लंघ पाणी पंहिंजा ठाहे रहियो आहे, इन सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? ऐं इन सां गॾोगॾु इहो ॿुधाइजो गवर्नमेंट इहो बि ऐलान कयो आहे त बिलनि में बि असां बोड मुतासिरनि खे रिलीफ ॾींदासीं ऐं इन में काफ़ी रिलीफ कंदासीं, छा इहो इम्प्लीमेंट थींदो ईअं? ऐं हुनजो बि तव्हां असांखे ॿुधाइजो जेकी सूरत हाल मूंखे हुकूमत में त कोन आहियां,
जी हुकूमती फ़ैसिलनि खे ॾिसां ऐं सियासी सूरत ते कचहरी करे सघां थो, थोरी तफ़सील करे सघां थो। सही सियासी लिहाज़ सां इहा आहे त जी कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे। मोला बख्शियान ॾियो महिरबानी। नाज़रीन हिते हिकु वक़्तु थी वियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असां सां मौजूदु आहे स्टूडियो में पाणी माहिर आहे ऐं इरसा जो अॻूणो मेंबर आहे मज़हर अली शाह साहब। उन सां गॾोगॾु जेको आहे सो असां सां रियाज़ शाह शीराज़ी फोकल पर्सन आहे उहो बि मौजूदु हूंदो। उन सां गॾोगॾु मुर्तज़ा वहाब उहो असांखे कराची जे हवाले सां ॿुधाईंदो। शेरबाज़ खोसे खां बि असां डिटेल मालूम कंदासीं गुडू जे हवाले सां। नाज़रीन हिते वठूं था असां हिकु ब्रेक, असां सां जुड़ियल रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। जीअं त असां हिन सॼे सिलसिले ते गुफ़्तगू खे वरी जारी रखूं था। असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे मज़हर अली शाह साहब जेको पाणी माहिर आहे, पाण अॻूणो इरसा जो मेंबर बि आहे। भलेकार मज़हर अली शाह साहब, तव्हां ई मौला बख्श चांडियो जी बि ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हिन सॼी सूरत हाल खे पाणी पंहिंजो वाधारो बि करे रहियो आहे, तव्हां इन खे कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं ॻाल्हि इहा आहे त पाणी सिंध त पंहिंजो जेको आहे 5.5 फुट ताईं फ्लड खे पास कयो, समुंड ताईं पहुची वियो। उनखां पोइ जेको हिंदुस्तान पाणी छॾियो आहे चनाब में 9.5 लख ॿ ॾींहं, उन अची मुंझायो ऐं सॼे चनाब सॼीअ खे ॿोड़ींदो पियो अचे। ऐं उन लाइ इहो आबी माहिरनि टीवियुनि ते इन्हनि ते चयो हो त इहो पाणी जेको सो 2 तारीख़ ताईं गुडो ते पचंदो, पर अञा जेका उन जी पीच जेको आहे निकितो आहे 5 ते अॼु 6 लख ऐं कुझु हज़ार आहिनि, 60,000 शायदि, उहो पीकी चइबो ऐं हाणे घटिजे थो पियो। पर चवण जो मक़सदु इहो आहे त जेको पाणी 2 तारीख़ पचंदो 11 तारीख़ ताईं न पतो आहे। उनजो सबबु इहो आहे त पंजाब जी ऐं ॿियूं नदियूं जेके आहिनि पंजाब में, रावी ऐं सतलज, उन्हनि में बि हिंदुस्तान पाणी छॾे ॾिनो आहे। उहो इन करे जो उते तमामु घणी ॿोॾि पई। हुनजी मर्ज़ी त इहा आई त हिनखे पाकिस्तान खे फुड़ो पाणी जो बि कोन ॾियोसि, पर कुदरत जा इशाना एॾो पाणी आयो जो असां परेशान थी विया आहियूं। सो सतलज ऐं रावी उहे त बंदि करे छॾियूं अथनि। उन में ॻोठ शहर रस्ता रोड ठाहे छॾिया अथनि। इन करे उते जेको पाणी 1 लख 1.5 लख 2 लख रोज़ु अचे पियो 20 ॾींहंनि खां पोइ उन त सॼे मुल्क खे तबाह करे छॾिया। सॼो जेको आहे रूट जेको वेंदो अञा ताईं जेको आहे उहो पाणी चनाब में न पहुतो आहे। पहुतो आहे भरिसां, पर चनाब में पाणी हिन वक़्तु लेवल वधीक आहे, इन करे उन में अची नथो सघे। त हाणे जेको आहे चनाब में पाणी जेको आहे उन टिमूं ऐं 5 जे विच में जेका तबाही कई आहे, हुननि त तमामु घणी तबाही कई आहे। हिन बि तबाही कई आहे। ऐं अॼु बि मां 2-3 घारा ॾिना अथनि ऐं घारा पिया बि आहिनि हिन मंझि मुज़फ़रगढ़ ऐं मुल्तान जे आसपास में। उन सां वॾी तबाही थी आहे। ऐं हिंदुस्तान खे ई पहिरियों दफ़ो ख़बर पवंदी त सिंध खे केॾी तकलीफ़ ईंदी आहे ॿोॾि में। छाकाणि हीअ ॿोॾि हुननि वटि ॿोॾि ईंदी आहे, हथ सां कटे ॾींदा आहिनि 2-3, उनखां पोइ वरी पाणी लही वेंदो अथनि ऐं 2-3 ॾींहंनि में वरी वांदा थी वेही रहंदा आहिनि। हीअ हुननि जो अञा मुंहिंजे ख़्याल में त 10-15 ॾींहं अञा बि हलंदो, जेको हुनजो इलाइक़ो ॿुॾल आहे उहो ख़ाली कोन थींदो। सही जी शाह साहब, मां इहो पियो पुछां तव्हां खां त तव्हां हीउ जेको पाणी अचे पियो सिंध तरफ़, ऐं पहिरियां बि तव्हांखे ख़बर आहे त सिंध हिन मामले ते जंग विढ़ंदी रही आहे पाणी खोटे मामले ते, पर हिन महिल त पाणी अचे पियो। ऐं हिन महिल गुडू जेकॾहिं ॻाल्हि कजे त इहो पाणी केतिरे हद ताईं पहुचंदो जो गुडू खे विहारे छॾींदो, ऐं जेकॾहिं पाणी हे अचे थो हेॾे त उनखां पोइ इहो पाणी रहंदो या वरी साॻी खोट खे मुंहुं ॾींदी अॻिते हली सिंध? साईं उहा ई मूं अर्ज़ु कयो न त 2 तारीख़ ते गुडो ते पहुचणो हो। इहो हिकिड़ो हुकूमत जी बि हुई ऐं आबी माहिरनि खे हर टीवीअ ते ॿुधाइनि पिया कैलकुलेशन करे त पाणी ईंदो।
उन्हनि में मां न आहियां। मां उहा ई ॻाल्हि कई त पाणी असां वटि पूरो सारो ईंदो, एॾो वॾो मसइलो कोन थींदो। रहियो सुवाल त पाणी 2 तारीख़ बदिरां 11 तारीख़ थियो आहे, पाणी असां वटि 5 साढा 5 लख ताईं थियो आहे। थी सघे थो 6 ताईं वञे, बाक़ी उन खां वधीक कोन थींदो। ऐं जेको पंजनतो निकितो आहे उहो छाकाणि त सिंधू नदी तमामु विकिरी आहे, हुन खां 2 टीं ते विकिरी आहे। जेका उहो ॿ मेल विकिरी आहे पंजनतो खां हेठि, त सिंधू नदी 5 6 7 8 मेल विकिरी आहे। पोइ उते जॾहिं पाणी ईंदो आहे त उहो फैलिजी वेंदो आहे। पोइ फैलिजण जे करे जेको 6 लख आहे उहो 5 लख साढा 5 लख ताईं ई अची सघे थो। सो 4 लख उहो थींदो, 1.5 लख खनि जेको इंडस जो पंहिंजो आहे। त मुंहिंजे ख़्याल में 6 ताईं बि आयो त घणो आहे, न त इहो साढा 5 ई रहंदो ऐं को मसइलो कोन्हे। अलाह जी महिरबानी सां बचाव थी वियो आहे। ऐं बचाव इन करे थियो आहे जो पंजाब जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे, तमामु घणी उनजी तबाही थी आहे। ऐं उनजी तबाही जो कारण मुंहिंजे ख़्याल में इहो आहे त उते तमामु घणी इंक्रोचमेंट थियल आहे। जेकॾहिं टिमूं ऐं 5 नदी जे विच ते पाणी 5 लख क्यूसिक न हली सघे ऐं उहो 2 बंदनि जे मथां ओवरटॉप करे फुट 1.5 फुट अहिड़ा इलाइक़ा ॿोड़ींदो अचे, त उनजो मक़सदु इहो आहे त उते एॾी इंक्रोच थी आहे, अधु नदी खाई विया आहिनि शायदि। उन में रस्ता बि ठाहिया अथनि, वॾा हाईवे बि ठाहिया अथनि, कालूनियूं बि ठाहियूं अथनि, शहर बि ठाहिया अथनि, जेके हुननि खे हाणे सोचणो पवंदो, उनखे दरियाहनि खे रस्तो ॾियणो पवंदो। शाह साहब, तव्हां इंक्रोचमेंट जी जेकॾहिं ॻाल्हि कई त पंजाब में अव्हां जे मुताबिक़ त इंक्रोचमेंट जे करे हिकु वॾी तबाही आई आहे, पर सिंध में ऐं सिंध जे जेकॾहिं ॻाल्हि कजे दरिया जी, सिंध जे दरिया में इंक्रोचमेंट आहे, दरिया जे पेट में कई इंक्रोचमेंट कयूं वयूं आहिनि, जॻहियूं ठाही वियूं आहिनि। उते हिन महिल सिंध में जेकॾहिं इहो पाणी अचे थो या पाणीअ जो वाधारो थिए थो, त सिंध जी हालत छा हूंदी? साईं मुंहिंजा हुकूमत खे अखियूं बटणु घुरिजनि, इंक्रोचमेंट थींदी ई उन खां पोइ, छाकाणि त इंडस खे हर साल 3 4 5 लख पाणी ईंदो रहे थो। इन करे उन विर्थ में त जेको आहे सो इंक्रोचमेंट कान थी थिए। पर जेकॾहिं असां वटि पाणी न आयो त माण्हू आहिस्ते आहिस्ते इंक्रोचमेंट कंदा वेंदा। तव्हांजो असांजो हाल बि पंजाब जे चनाब जहिड़ो थींदो ऐं असांजा 3 साढा 3 लखनि ते बंद उथली पवंदा। असांजा बंद मथे आहिनि, पाणी मींहुं पियो आहे ऐं उन्हनि ते हुकूमत ज़रूरु कमु करायो हूंदो, पर पाणी मुंहिंजे ख़्याल में एतिरो कोन्हे जो माण्हुनि खे चऊं त वञी असां सोचियो हो त 6 7 लख थींदो, पर पाणी कोन नज़र नथो अचे जो 5 5 6 खां मथे थिए। उहो बि 1 ॾेढ ॾींहुं थींदो, उन खां वधीक पाणी कोन्हे। शाह साहब, जेको पाणी अचे पियो ऐं मुसलसल भारत जे तरफ़ां अचे पियो ऐं भारत खे हिनखे आबी जारियत सॾियो पियो वञे, त भारत जी इहा जेको आहे सो हिकिड़ी दुश्मनी आहे। जीअं त ॻाल्हि कजे, बिलावल साहब बि इहो चयो त हीउ हिकिड़ो हमिलो आहे मोदीअ जे तरफ़ां पाणीअ। इन ॻाल्हि खे तव्हां कीअं था ॾिसो, जेकॾहिं इहो पाणी इनखे केतिरो टाइम अञा लॻंदो रुकण में? इहो पाणी हलंदो रहंदो या अञा अॻिते कुझु ॾींहं? साईं मुंहिंजा सियासतदान सियासी ॻाल्हि कंदा आहिनि, असां कंदासीं टेक्निकल ॻाल्हि। टेक्निकल ॻाल्हि इहा आहे त कुदरती तरफ़ां जेकॾहिं बर्फ़ घणी पवंदी, मींहं घणा पवंदा, त पोइ उनखे पाणी रस्तो ई आहे। चनाब जो बि आहे, सतलज जो बि आहे, रावीअ जो बि आहे, ब्यास जो बि आहे, जेके बि हिन तरफ़ आहिनि उन्हनि, छाकाणि जो ट्रीटी हुई आहे, अञा रहंदी। छाकाणि जो ट्रीटीअ में इहो लिखियलु आहे त को बि मुल्क हिकु तरफ़ो उनखे न ख़तमु करे सघे थो, न उन में का अमेंडमेंट करे सघे थो। तंहिं करे ट्रीटी आहे ऐं इंडिया पाणी छॾियो आहे, उहो छॾियो थिए जो कोन जो घणो आहे, ऐं पंजाब वटि पाणी ईंदो उहो असां ॾे छॾींदो। त अहिड़े नमूने सां पाणी ईंदो त छॾींदा, बाक़ी न हूंदो त पंहिंजो पाण इस्तेमालु कंदा, असांखे पंहिंजो पाणी कढी त कोन ॾींदा। सही। शाह साहब, असां सां गुडू हलूं था, गुडू जो रिपोर्टर असां सां लाइन ते आहे, गुडू जो हाल अहिवाल वठूं था। जीअं त गुडू में ॿुधायो वञे पियो हिकिड़े वॾे दर्जे जो पाणी जा वहिकर आहिनि, त असां पंहिंजे रिपोर्टर शेरबाज़ खोसे खां उतां पुछंदासीं। शेरबाज़, मूंखे इहो ॿुधाइजो त हिते गुडूअ जी हिन महिल छा पोज़ीशन आहे? पाणीअ में मुसलसल वाधि अची रही आहे या जेकी ॿुधाई पई वञे वाधि सुबुह वारी उहा ई आहे? जी बिल्कुलु, गुड्डू में नॉर्मल तरीक़े सां जेका आहे सो पाणी सतह में वाधि थींदी पई वञे। जेके सुबुह सां गुड्डू बाज़ार वटि पाणी जा वेकिरा हुया,
उहे 5,03,000 5,04,000 क्यूसेक रिकॉर्ड कया ऐं हिन वक़्तु शाम 6 बजे वारी रिपोर्ट में जेका अवियाशी अंग ज़ाहिर कया आहिनि उनमें गुडू बिराज वटि जेको पाणी जो मथां वेकिरो आहे उहो 5,06,433 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे, जॾहिं पाणी जो जेको हेठां वेकिरो आहे उहो 4,75,970 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे, जिते विचें दर्जे जी बोर्ड डिक्लेयर थी वियो आहे ऐं सखर बिराज वटि जेको पाणी जो मथां वेकिरो आहे उहो 4,50,150 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे, जॾहिं पाणी जो जेको हेठां वेकिरो आहे उहो 4,18,810 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे, जिते सखर बिराज वटि बि नंढे दर्जे जी बोर्ड डिक्लेयर थियल आहे। कोटड़ी बिराज वटि मुसलसल गुज़िरियल 8-9 ॾींहं खां वठी हुते नंढे दर्जे जी बोर्ड डिक्लेयर थियल आहे ऐं कोटड़ी बिराज वटि जेके पाणी जा वेकिरा आहिनि उते जेको मथां वेकिरो आहे उहो 2,59,284 क्यूसेक रिकॉर्ड कयो आहे, जंहिं जेको पाणी जो हेठां वेकिरो आहे उहो 2,54,354 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। शेरबाज़ मूंखे इहो ॿुधाइजो त उते जेकॾहिं गुडू में वकरा वधियल आहिनि त उते जेके माण्हुनि जी पोज़ीशन आहे या उते कचे में जेका माण्हू रहनि था उन्हनि जी पोज़ीशन छा आहे ऐं उते कचे जा माण्हू लॾ पलाण कई आहे या उते लॾ पलाण उन्हनि कोन कई आहे, इन हवाले सां मूंखे ॿुधाइजो। बिल्कुलु पाणी में नॉर्मल तरीक़े सां जेको वाध थींदो पियो आहे इंसाफ जेके कचे जा माण्हू आहिनि उहे घणो क़दुरु त लॾ पिलाण नथा कनि, जो चवनि था पाणी घटि आहे ऐं इहे ख़ाली अफ़वाहूं ई आहिनि, इन करे हिन दफ़े जेको आहे सो असांखे लॾ पिलाण तमामु घटि नज़र पई अचे ऐं कुझु जेके माण्हू आहिनि उहे लॾ पिलाण कनि था उहे बि तॾहिं लॾ पिलाण उन्हनि शुरू कयो आहे जॾहिं पाणी अची उन्हनि खे टकरियो आहे ऐं उन्हनि जा घर जॾहिं पाणी जे लपेट में अची विया आहिनि त पोइ हाणे हू जेको आहे सो नकल मकानी करण ते मजबूर आहिनि ऐं हू जेको आहे सो बचाव बंधन ॾांहुं निकिरी रहिया आहिनि ऐं सिंध पंजाब जो दंग आहे जेको खरोड़ उन खे सॾियो वेंदो आहे, हिकु नंढड़ो शहर आहे, उतां जा जेके ॻोठ आहिनि या घर आहिनि तक़रीबन 14 ॻोठ उहे अॼु पाणी जे लपेट में अची विया आहिनि, जॾहिं पाणी जा वेकिरा 5,06,000 क्यूसेक ताईं पहुता आहिनि त उतां जा जेके ॻोठ आहिनि या घर आहिनि उहे पाणी जे लपेट में अची विया आहिनि त उनखां पोइ उतां जा जेके रहवासी आहिनि उहे बचाव बंधन ॾांहुं निकिता आहिनि ऐं असांजी टीम मिरान टीवी जी टीम बि हुते रिपोर्टिंग करण लाइ पहुती त उन्हनि सां जेके ॻाल्हियूं थियूं उन्हनि जो इहो ई चवणु आहे त पाणी जे सतह में वाध थियो आहे, असां ॿाहिरि त निकिरी आया आहियूं बचाव बंधन ते, पर जेको आहे उते उनजे लाइ का बि बंदोबस्तु न आहे, न के उन्हनि खे ॿेड़ियूं ॾिनियूं वयूं आहिनि, न उते मेडिकल कैंपूं जेके आहिनि सो लॻायूं आहिनि, उन करे उन्हनि खे जेको आहे सो पके ते बि दुश्वारी थिए पियो ऐं हुनजो जेको ज़िंदगी आहे उहो तमामु ॾुखे मरहले में गुज़रे पई। रेस्क्यू इदारा उते नज़र अची रहिया आहिनि या का कैंप को टेंट लॻायो वियो हुजे या वरी उते जेका मुतासिर थिया आहिनि, जीअं कश्मीर में बि ॿुधायो वञे पियो त 100 ॻोठ पाणीअ हेठि अची विया आहिनि त उते जेके टीमूं आहिनि उहे रेस्क्यू इदारा इहे कमु करे रहिया आहिनि? बिल्कुलु ॾिसो रेस्क्यू जेके टीमूं आहिनि उहे तमामु घटि असांखे नज़र अचनि था पिया, मतिलबु कि तक़रीबन 80 किलोमीटर या 90 किलोमीटर जे फ़ासिले ते जेके आहिनि सो उहे असांखे नज़र अचनि था पिया, उहे बि माना जेके शहर खे लॻंदड़ इलाइक़ा हुजनि उहे शहर ते महदूद आहिनि, बाक़ी जेके ॿाहिरि वारा इलाइक़ा आहिनि उहे मुतासिर थियनि था, उते असांखे जेको आहे सो रेस्क्यू टीमूं नज़र नथा अचनि। सही सही शेरबाज़ अवां जी महिरबानी। नाज़रीन हिते वठूं था हिकु ब्रेक खां पोइ वरी प्रोग्राम खे कंटिन्यू था। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भले कर। नाज़रीन इन समूरे मामले ते असां ॻाल्हाइण लाइ राब्तो कयो आहे वफ़ाक़ी वज़ीर आहे रियाज़ शाह शिराज़ी, उहो पाण फोकल पर्सन बि आहे फ्लड जे हवाले सां। रियाज़ शाह साहिबु असांखे इहो ॿुधाइजो त बोर्ड वारो मामिलो उन सां गॾोगॾु इन महिल बरसाति बि इहो गॾिजी वई आहे, इहो सॼो मामिलो ॻणिजी वियो आहे, पाणीअ में वाध गुडू ते रिकॉर्ड कयो आहे, इन सॼे मामले में अवां कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि? थैंक यू वेरी मच तव्हांजी मिरान टीवी जी। असांजे अलहमदुलिल्लाह हुकूमत सिंध जी सॼी तयारी लॻी पई आहे, गुडू खां वठी कोटरी डाउन स्ट्रीम और समंदर ताईं। जॾहिं 2010 में सुपर फ्लड आयो उन खां पोइ तमामु घणा बंदनि ते कमु थी चुका आहिनि ऐं हींअर को ख़ुदा न खां एॾो ख़तरे जी ॻाल्हि न आहे। पाणी जेको अचे पियो उनखे बंदनि में त एॾो ख़तरो कोन्हे, भई कचा लाज़मी अगरि क्लियर थी न पियो जॾहिं गुडू पीक ते वेंदो पोइ ख़बर पवंदी त कोटरी डाउन स्ट्रीम ते केतिरो पाणी पुॼंदो। सुभाणे ताईं इनशाला सूरत वाज़ थींदी। असां हींअर बि उन फील्ड में आहियूं, हींअर बि बीठा आहियूं टंडो ऑफिस जा कोटरी डाउन स्ट्रीम खां कारे खए का टंडो ऑफिस जा सभु टोटल जिते हर जॻह ते विज़िट कयूं पिया। कहिड़ी पॉइंट 1 बंदनि ते हसास त कोन्हे, अलाह पाक की मदद आहे, पर पोइ बि एहतियात सभिनी तयारी लॻी पई आहे असांजी।
जी रियाज़ साहब, मूंखे इहो ॿुधाइजो, तव्हां बंदनि ते बिल्कुलु नज़र अचो पिया, केटी ते बचो, बंदनि जी सूरत हाल छा आहे? छा जो बरसाति बि पई आहे ऐं बरसाति जे पवण सां बंदनि में कमज़ोरी बि थींदी आहे, त इन हवाले सां तव्हांखे वधीक तयारियूं कयूं आहिनि? अलाह पाक जी मदद सां 2022 में बि 6,30,000 जो डाउन स्ट्रीम कोटरी खां पाणी वञी चुको आहे। त बंदनि जी मज़बूत पोज़ीशन आहे, बंदनि में को अहिड़ी का ॻाल्हि न आहे। बाक़ी इहो आहे जे कोटरी डाउन स्ट्रीम का राइट बैंक हुजे, लेफ्ट बैंक हुजे, उन कच्चा ॿुॾंदा, अगरि पाणी ज़्यादा आयो 5 लख खां प्लस आयो त पोइ लाज़मी आहे 5 या 6 जे विच में आयो त 80% खां प्लस कच्चा ॿुॾंदा, उते कचनि में लखे माण्हू रहनि था, उहो डिस्टर्ब थींदा। भई ख़ुदा न खास्ता को बंदनि जी ख़तरे ॻाल्हि न आहे। बंदनि ते हुकूमत सिंध जो तमामु घणो कमु थी चुको आहे। 3 साल पहिरीं बि जॾहिं कच्छ आया उहो पाणी दरिया में 6.5 लख करीब 2015 में आयो, खैर सां गुज़री वियो। ऐं हुकूमत सिंध तरफ़ां एजुकेशन डिपार्टमेंट तरफ़ां हर चीज़ तयारी मुकमल। 2 पॉइंटूं हूंदियूं जिते ख़ुदा न खास्ता को डपु हुजे त ब्रिज न पइजी वञे छा, त उते बि तयारी लाइ असांजा अमला एजुकेशन जो उते मौजूदु आहे। जी शाहज़ाब, इहो तव्हां ॻाल्हि कई आख़िर में, त पॉइंटूं हूंदियूं आहिनि किथे ख़तरो, त हिन महिल बरसाति बि आहे, बोर्ड जो ख़तरो बि आहे, केॾी महिल सूरत हाल चेंज थी सघे, त उन हवाले सां तव्हां कहिड़नि बंदनि खे ऐं कहिड़े बिराजनि जे दरनि खे तव्हां हसास करार ॾियो पिया, या अॼु ताणी तव्हांखे हिन महिल हिन वक़्त ताईं कहिड़ी रिपोर्ट तव्हां वटि कलेक्ट थी आहे हिन हवाले सां? ॾिसो, असांजे ठटे जी ॻाल्हि कयां, कोटरी डाउन स्ट्रीम खां वठी तक़रीबन कोटरी बैराज खां वठी समंदर जो जेको डिस्टेंस आहे तक़रीबन 125 किलोमीटर खां 150 किलोमीटर जे क़रीब आहे। त हिते बंदि जी कोन्हे, 2 बंद जीअं उहा सोंडा में हलाया बंदि आहे, या ब्रिज जी मोरी ते 2010 में हिकिड़ो ब्रिज पियो जॾहिं सुपर फ्लड हो, 2 लख क्यूसेक प्लस पाणी हो 2010 में जॾहिं ब्रिज पियो ठटे जे पासे। त हुन खां पोइ गवर्नमेंट कमु कयो आहे तमामु घणो, 7 लख जे करीब पाणी विसे बि असां 2022 में डिस्चार्ज थी चुको आहे। बंदनि ते ख़ुदा न करे का बि ख़तरे ॻाल्हि न आहे। हिते 4 पॉइंटूं आहिनि ठटे जे पासे, ऐं ॿियो सिजावल में आहिनि 2 पॉइंटूं आहिनि डिस्ट्रिक्ट सिजावल में, जीअं सुरजानी बंद आहे, मुनारकी बंद आहे ऐं कोटालूम बंद आहे। कोटालूम ते ब्रिज पियो 2010 में, जेका 15 साल पहिरीं 2 लख खां प्लस हो पाणी, पोइ त 2 दफ़ा ज़्यादा पाणी अची चुको आहे, पर अलहमदुलिल्लाह हुकूमत सिंध तरफ़ां तमामु घणो कमु कयल आहे। पर हीउ पाणी जेको हीअं हले पियो इंडस डेल्टा खे जॾहिं समुंड में पाणी दरिया समुंड छोड़ थो करे, त उहो तमामु ज़रूरी आहे। पाणी में फ़ाइदो आहे, पर अलाह साईं ख़ैर करे को ज़्यादा को वधीक पाणी न अचे, को नुक़सानु थिए, खैरनि सां पाणी हिन पाणी जो फ़ाइदो थिए थो। फ़ाइदो इहो आहे जे समुंड में पाणी वञण सां त हिकिड़ो इंडस डेल्टा जीअं ठट्टो ज़िलो या सिजावल डिस्ट्रिक्ट जी कुझु बदीन जी 35 लख एकड़ समुंड ज़मीन खाधी हुई, त ज़मीन में रुकिजी थी, पर ख़ुदा जो हिकिड़ो निज़ाम आहे, हीउ पाणी छॾिजे थो त हुन खां अलावा जेके ॿिया डिज़ास्टर अचनि था या को साइक्लोन अचनि था, इन जो बि इको सिस्टम आहे, त ख़ुदा जो निज़ाम आहे, त पाणी छॾणु दरिया सिंध जो समुंड में ज़रूरी आहे। पर अलाह पाक जी मदद सां चीफ मिनिस्टर सिंध फैज़ मुराद अली शाह साहब जा इंस्ट्रक्शन आहिनि, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो असांखे इंस्ट्रक्शन आहिनि। असां त फोकल पर्सन आहियां, प्रोवल एमपी हुजनि, जेके यूनियन जा मेंबर, चेयरमैन जेके कारकुन हुजनि, सभिनी इंस्ट्रक्शन सां आवाम सां गॾु हुजो। हींअर जितां तव्हां सां ॻाल्हायां पियो, टंडो ऑफिस छा जे किनारे दरिया ते बीठा आहियूं, ॻोठाणा बि आहिनि। इन करे असां तयारी इहा पिया करियूं जे असां 5 लख प्लस आयो त हे यूनियन काउंसिलूं ठटे डिस्ट्रिक्ट जूं जेकियूं टंडो ऑफिस छा सूप शो इहे त 90% खां मथे ॿुॾी वेंदियूं। हिते 25,000 जी आदमशुमारी आहे, पर कोटरी डाउन स्ट्रीम खां वठी जितां डिस्ट्रिक्ट छटो शुरू थो थिए, कोटरी खां वठी जामशोरी ज़िले जे लास्ट बॉर्डर खां वठी समुंड ताईं, मुंहिंजे अंदाज़े में अगरि 5 लख खां प्लस आयो त 80% कच्चा ॿुॾंदा, हुन में बि लख जे करीब मथे जे कचे माण्हू रहनि था, उहे बि डिस्टर्ब थींदा, त हुनखे ॿाहिरि हुकूमत सिंध जी तरफ़ां आहे त कोशिशि आहे त माण्हुनि खे तकलीफ़ न थिए, हुननि खे असां ॿाहिरि कढी सेफ जॻहियुनि ते पहुचायूं, ऐं अलाह पाक मदद कंदो, पोइ हर चीज़ खां तयारी आहे। बिल्कुलु सही ठीकु आहे रियाज़ साहब, तव्हां मिरन टीवी खे वक़्तु ॾिनो आहे, जी वॾी महिरबानी। शाह साहब, तव्हां इहे रियाज़ शाह साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, इन में शाह साहब डेल्टा जी हिकिड़ी ॻाल्हि कई आख़िर में, त डेल्टा इंडस डेल्टा खे हिकु वॾो फ़ाइदो थींदो, इन में तव्हां थोरो रोशनी विझी थो, इन में फ़ाइदो कहिड़े तरीक़े सां थींदो? साईं मुंहिंजा पाणी जेको आहे समुंड में वञे थो, पाणीअ में जेका सिल्ट पियल हूंदी आहे उहा उन में समुंड जेको पाणी न हूंदो आहे त समुंड ॾींहं में 2 दफ़ा मथे चढ़ंदो आहे, वीरूं ईंदियूं आहिनि, उहे वीरूं असांजे ज़मीन खे खाई वेंदियूं आहिनि, पटे वेंदियूं आहिनि। पोइ हीउ जेको पाणी वञी उन समुंड खे पोइ हिते धिकींदो आहे, ऐं उते जेको हुन में सिल्ट गॾु आहे पाणीअ में, उहा उते जमो थींदी वेंदी आहे, जंहिंसां
मैंग्रोव वधंदा आहिनि, मच्छूं पला ऐं इहे जाम थींदा आहिनि, मुहाणनि में ख़ुशी ईंदी आहे, ज़मीन वधीक जेका असांजी कटिजी वेंदी आहे उहा बची वेंदी आहे। ऐं हिन भेरे अलाह जी महिरबानी आहे जो 3-4 महीना पाणी लाॻी थो, सुठो पाणी हलियो आहे ऐं मां पायां थो अञा बि 10-15-20 ॾींहं पाणी 3-4 लख ईंदो। सही बाक़ी रहियो साल त बोर्ड जो मूंखे एॾो ख़ात नज़र कोन थो अचे। सही शाहज़ाद, अगरि ॻाल्हि कजे ॿेलनि जे हवाले सां त ॿेला हिन महिल सिंध में त इहो कल्चर लॻो पियो आहे, ॿेलनि जी वाढी मुसलसल जेको आहे सो जारी आहे, हिन वक़्त ताईं बि जारी आहे, त ॿेलनि जी केतिरी ज़रूरत आहे ऐं ॿेलनि खे जेको आहे सो बचाइण जा तौर तरीक़ा इन में तव्हां कुझु ॿुधाए सघो ॿुधायो। साईं मुंहिंजा जहिड़ी नमूने सां असांखे ही गर्मी जे करे एॾी गर्मी थी वेंदी आहे, असां वटि गर्मी हुई जेका असां लोड़ीसीं, उन खां पोइ वरी एॾा मींहं अची विया आहिनि, इहो सॼो मौसम जे तब्दीलियूं जंहिंखे चवनि था उन जे करे आहे। ऐं उन जो मेन कारण इहो आहे त मथे जेको गिलगत ऐं उते ॾाढी वणनि जी वाढी थी आहे, उते वण कपिया अथनि जंहिंजे करे उन्हनि खे एॾी तबाही थी। ऐं असांजा सिंध में बि असांजा जेके हूंदा हुआ ॿेला वण इहे सभु कटिजी विया आहिनि। हाणे हुकूमत जो इहो फ़र्ज़ु आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां हज़ारनि लखनि में लॻाइनि वण, त जीअं मौसम कुझु चेंज थिए, छाकाणि जो वण जे लॻण सां गर्मी घटिबी, गर्मीअ घटिजण जे खां पोइ असां वटि एतिरो जेको मींहुं पए थो उन में गुंजाइश ईंदी, मौसम कुझु ठीकु थींदी ऐं तमामु ज़रूरी आहे। सही शाह साहब, क्लाइमेट जेके न चेंज जी असां ॻाल्हि कयूं त पूरी दुनिया इन मामले ते परेशान आहे, बेहज़ मुबाहिसा करे रही आहे, पर जेकॾहिं ॻाल्हि कजे पाकिस्तान जी या गवर्नमेंट जी त हिते क्लाइमेट चेंज जे हवाले सां का चुरपुर नज़र नथी अचे। साईं ॻाल्हि इहा आहे त असां वटि सिस्टम जे ॾिसूं त सभु ऊंधा लॻा पिया आहिनि, का बि ॻाल्हि सम्झ में कंहिंखे कान थी अचे, को वीहनि कोन्हे को मिनिस्टर खे एॾा पावर कोन्हनि के, उहे कम कोन था कराइनि, ॿेलनि वारा जेके ऑफिसर आहिनि उहे गुम आहिनि, ॿेलनि वारी ज़मीनूं माण्हू आबाद करे उनखे आबाद था कनि, इहे सभु वापसि उथणियूं घुरिजनि, इन्हनि में वरी ॿेला पोखिन। ऐं जेके बि तेल ते हलनि थियूं पियूं मशीनियूं ऐं गाॾियूं ऐं उन्हनि खे कोशिशि करे उन्हनि खे ठीकु कनि जीअं दूंहां ऐं इहे शयूं घटि अचनि। सभई मुल्क हाणे इहो था कनि, छाकाणि ॿियनि मुल्कनि में बि इहो ई आहे त उते तमामु हद खां वधीक गाॾियूं ऐं इंडस्ट्रीज़, उन्हनि जे करे इहो थियो। हाणे उहे बि जाॻिया आहिनि ऐं कोशिशि कनि पिया, ग्रीनरी उन्हनि वटि त जाम आहे पर उन्हनि वटि इहे मसइला आहिनि। सही सही जी शाहज़ाद, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, असां प्रोग्राम खे पंहिंजे वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो आहे। इन खां पहिरियां मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त बरसाति जेकी पई आहे गुज़िरियल 4 ॾींहंनि खां, उन हवाले सां असां कराची में बि जेको आहे सो असां राब्तो करण जी कोशिशि कईसीं कराची में मुर्तज़ा वहाब सां, पर उहो राब्तो जेको आहे सो असांजो न थी सघियो, फ़ोन कटिजी वई। त इन हवाले सां कराची में वॾो हिकु नुक़सानु थियो आहे, उते नदियूं उथली आयूं आहिनि। असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त मलीर नदी ऐं उते उथली आई आहे, उन खां अलावा जेके कुदरती लंघ आहिनि उहे जेका मोड़िया विया, जंहिं सबबु उते कराची में हिकु वॾो नुक़सानु थी रहियो आहे। ऐं हिन वक़्त ताईं बि कराची में पाणी बीठल आहे, कई इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते पाणी बीठल आहे। जेकॾहिं ॻाल्हि कजे त कराची में 25 टाउन चेयरमैन्स आहिनि, 25 टाउन चेयरमैन सां गॾोगॾु जेकॾहिं उते 246 UC चेयरमैन्स आहिनि, पर उते जो अवाम हिन महिल ॿुधाए रहियो आहे, रनिंग करे रहियो आहे, उते बिजली जो निज़ाम धरम भरम लॻो पियो आहे। अहिड़ी ई जेकी हालति आहे उहा हैदराबाद में बि आहे, ऐं अहिड़ी हालति में हैदराबाद जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे, कई इलाइक़ा आहिनि उहे पाणीअ जे हेठां आहिनि बरसाति सबबु। बरसाति 4 ॾींहंनि खां जारी आहे, पर उन सां गॾोगॾु इंतिज़ामिया खे बि घुरिजे त उते तहरीक वठे, कमु करे। बरसाति टाउन चेयरमैन जी ॻाल्हि कजे त हैदराबाद में 9 टाउन चेयरमैन्स आहिनि, ऐं जेकॾहिं उते UC चेयरमैन जी ॻाल्हि कजे त हैदराबाद में
हैदराबाद जा UC चेयरमैन 160 आहिनि त इन्हनि सभिनी खे मिली जुली गॾे कमु कंदा त अवाम जेको आहे सो उनखे रिलीफ हासिल करे सघंदो। ऐं कराची जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त कराची हिन महिल शदीद जेको आहे सो उनखे नुक़सानु पहुतो आहे बरसाति सबबु। ऐं पाकिस्तान जो तौर सिंध जो गादीअ वारो शहरु आहे जिते घुरिजे त उतां जूं जेके पार्टियूं आहिनि पाण में इख़्तिलाफ़ ख़तमु करे ऐं इन मामले ते जेकॾहिं कुदरती को अहिड़ो डिज़ास्टर अचे थो त इन ते इहे जेको आहिनि सो पाण में गॾिजी करे अवाम जी ख़िदमत कनि। जेकॾहिं नाज़रीन असां ओवरऑल मजमूई तव्हांखे असां ॻाल्हि ॿुधायूं बरसातुनि जे हवाले सां त बरसाति ऐं बोर्ड में हिन वक़्तु ताईं 920 माण्हू फ़ौत थी चुका आहिनि, 1055 माण्हू ज़ख़्मी थी चुका आहिनि। हिन वक़्तु ताईं जेकॾहिं असां ॻाल्हि कंदासीं KPK जी त 509 माण्हू उते फ़ौत थिया आहिनि। जेकॾहिं असां पंजाब जी ॻाल्हि कयूं त 239 माण्हू उते फ़ौत थिया आहिनि। सिंध जी ॻाल्हि कयूं त 62 माण्हू फ़ौत थिया आहिनि। जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं बलूचिस्तान जी त उते बि 30 माण्हू फ़ौत थिया आहिनि। त इहो बरसातुनि में ऐं बोर्ड सबबु असांखे नुक़सानु थियो आहे। वेंदे वेंदे नाज़रीन इहा असां अवाम खे बि अपील कंदासीं त जेका बंधनि ते या वरी बंधनि सां गॾु ॻोठ आहिनि उते वेठा आहिनि त पंहिंजी मदद पाण तहत बंद छॾनि ऐं इंक्रोचमेंट जी ॻाल्हि कजे उहे ख़तमु करनि, दरिया जे पेट खे ख़ाली करनि त जीअं कुदरती लंघ बहाल थियनि, पाण बि नुक़सान खां बची सघंदा ऐं वधि खां वधि पंहिंजे सूबे खे इन जो फ़ाइदो थींदो। नाज़रीन वरी हिकु नए मौज़ू सां गॾु असां तव्हां सां गॾु हूंदासीं। हिन वक़्तु ताईं असां तव्हां खां इजाज़त था वठूं।